अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिन दफ़े जेके बरसातूं या जेके मींहं आहिनि पूरे सिंध जे अंदरि, पूरे पाकिस्तान जे अंदरि, उन्हनि में जेका शिदत आहे, यकीनन उहा क्लाइमेट चेंज जे तरफ़ इशारो करे थी। सिंध जे अंदरि गैर मामूली बरसातूं थियूं आहिनि, त यकीनन नुक़सान बि गैर मामूली थींदा ऐं हुकूमत या इंतिज़ामिया खे बि जेको आहे सो गैर मामूली क़दम खणणा हुया। हाणे इहो बरसातुनि जो हिकिड़ो अलॻि चैप्टर आहे ऐं उन ते सोशल मीडिया ते काफ़ी सारियूं शयूं ज़ेर बहस आहिनि। ॻाल्हि इहा आहे त कच्छ जो जेको बि इलाइक़ो आहे, हिन दफ़े जेको आहे सो उन में पाणी जो चाढ़ वधीक आयो आहे। असीं उनखे उर्फ़ आमा में ॿोॾि चऊं था, जॾहिं त कचो बुनियादी तौरु आहे ई ॿुॾण जे लाइ। ऐं उते पाणीअ जो जेको निकाल आहे, सिंधूअ जो मींहनि जो जेको बि आहे, उन तरफ़ खां ऐं अंग्रेज़नि जे दौर खां उहो सॼो हिकिड़ो सेटअप ठहियलु आहे, बंद ॿधल आहिनि। त यकीनन जेको बि कच्छ जो इलाइक़ो आहे, उन में पाणी जे अचण सां यकीनन उते जेको आहे सो ख़ुशहाली बि अचे थी ऐं ज़मीन बि ज़रख़ेज़ थिए थी। मथां खां जेकी लट अचे थी, उन सां ज़मीन बि ज़रख़ेज़ थिए थी। सूरत हाल असां वटि इहा आहे त असां वटि जॾहिं बि ॿोॾि वधे थी या पाणी वधे थो, चाढ़ वधे थो, त कच्छ जो सॼो इलाइक़ो ॿुॾे थो। असांजी इंतिज़ामिया, लोकल इंतिज़ामिया हुजे या सूबाई इंतिज़ामिया हुजे, उन्हनि कॾहिं बि इन हवाले सां उहे उपाउ शायदि न वठी सघिया आहिनि, छो त कच्चे में तक़रीबन हींअर वॾियूं जेको आहे सो पकियूं आबादियूं थी वियूं आहिनि, पका घर थी विया आहिनि। कचो आहे ई बुनियादी तौर ते ॿुॾण जे लाइ। त बरसातुनि जो पाणी हुजे, ॿोॾि जो पाणी हुजे, त उहो कच्चे में हूंदो, उतां जी ज़मीन खे ज़रख़ेज़ कंदो, उन पर्पज़ लाइ हुआ। पर जीअं त आबादी जो वधाउ आहे सिंध जे अंदरि, पूरे पाकिस्तान जे अंदरि, स्पेशली सिंध जे अंदरि, उन जे करे असांजो जेको कच्चे जो इलाइक़ो आहे, उन में हिकु त पका रस्ता आहिनि, उते तइलीमी इदारा आहिनि, उते डिस्पेंसरी जेको आहे सो ठाही वियूं आहिनि ऐं उते पका घर ठाहिया विया आहिनि ऐं उन्हनि जे चौगिर्द कंहिं बि हवाले सां हिफ़ाज़ती बंदि न आहिनि। त यकीनन जॾहिं बि पाणी जो चाढ़ थिए थो, त इन सभिनी इलाइक़नि में जेको आहे सो हिकिड़ो जेको आहे सो ॿोॾि वारी सूरत हाल जे करे जेको आहे सो माण्हुनि जी हिकिड़ी वॾी लॾ पलाण थिए थी। अॼोके विढे ठाहिण जो जेको बुनियादी मक़सदु हुयो, त दादू ज़िले जे अंदरि जीअं त पाणी जो तमामु जेको आहे सो घणो चाढ़ जेको आहे सो बंद सां अची लॻो आहे ऐं अंदरनि इलाइक़नि में जेके कच्छ जा इलाइक़ा आहिनि, उते हिकिड़ी वॾी आबादी जेको आहे सो रिहाइश रखे थी। थियो ईअं आहे त उहे सभु माण्हू जॾहिं अक्सर करे जेको आहे सो इंतिज़ामिया जे ई जेको आहे सो हिदायतुनि ते मुख़्तलिफ़ स्कूलनि खे डिक्लेयर कयो वेंदो आहे त साईं हिते जेको आहे सो ही ॿोॾि जी कैंप क़ाइमु कई थी वञे ऐं उते उन्हनि खे रहणो आहे। पर हिन दफ़े थियो ईअं आहे त इंतिज़ामिया खां अॻु में ई जेको आहे सो ॿोॾि मुतासिरीन जेके आहिनि या जेके पाणीअ जा जेके मुतासिरीन आहिनि, उन्हनि छा कयो आहे त मुख़्तलिफ़ स्कूलनि जे अंदरि वञी उते उन्हनि जा ताला भॻा अथनि, हेड मास्टर खां परमिशन न वरिती अथनि, डिप्टी कमिश्नर खां परमिशन न वरिती अथनि, पंहिंजी मर्ज़ीअ सां उन सभिनी इलाइक़नि में अची जेको आहे सो उन जे स्कूलनि में अची वेही रहिया आहिनि। थींदो इहो आहे त 2010 जी जेको आहे सो हेॾी वॾी ॿोॾि हुई, उन में बि सिंध जे सभिनी तइलीमी इदारनि में ॿोॾि मुतासिरीन आया ऐं सूरत हाल इहा आई त आख़िर में उतां जे फर्नीचर जेको आहे सो उनखे साड़ियो वियो। खोड़ सारा नुक़सानात हुया जेके एजुकेशन डिपार्टमेंट बाद में डिक्लेयर बि कया ऐं इदारनि सां शेयर बि कया। उन वक़्त जा जेके बि डिप्टी कमिश्नर हुआ, उन्हनि बि रिपोर्टूं शाया करायूं त 2010 जी ॿोॾि जे करे या ॿोॾि मुतासिरीन जेके तइलीमी इदारनि जे अंदरि रहिया, उन्हनि केतिरो नुक़सानु ॾिनो आहे। त उन पहलू खे मद्देनज़र रखंदे ऐं मौजूदा सिचुएशन इहा आहे त डिप्टी कमिश्नर दादू खे ऐं एसएसपी दादू खे इन मामले ते यकीनन जेको आहे सो एफर्ट्स वठणु खपनि ऐं जेके बि माण्हू लॾ पॾाण कनि पिया, उहे इंतिज़ामिया जे ज़ेर साया जेको आहे सो लॾ पॾाण कनि त वधीक बहितर आहे। ख़बर पए, अंग अखरनि जी ख़बर पए, नुक़सानात जी ख़बर पए त इहे माण्हू किथे रहनि था ऐं काॾे वञनि था ऐं केतिरो तादादु आहे उन्हनि जो, उहो वधीक जेको आहे स्टेटिस्टिक्स जेको आहे सो बहितर थी सघे थी। थियणी खपे त डिप्टी कमिश्नर दादू जेको आहे सो उहे सभई रिलीफ कैंपूं डिक्लेयर करे, स्कूल डिक्लेयर करे, जिथे जेको आहे सो उन्हनि खे रहाइणो आहे ऐं बग़ैर जेकॾहिं को परमिशन जे, अगरि बग़ैर जेको आहे सो कंहिं बि लेटर जे, अथॉरिटी जे कंहिं बि स्कूल में वञे थो, त उन ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणणु खपनि। बिल्कुलु जेके ॿोॾि मुतासिरीन आहिनि, उहे हींअर जेको आहे सो तकलीफ़ में आहिनि, अज़ाब में आहिनि, उन जा घर टुटरा आहिनि, उन जूं जेको आहे सो माल ऐं ॿियो नुक़सानु थियो आहे। असां उन सभिनी शयुनि खे दिलि सां तस्लीम कयूं था, उन्हनि जे ॾुख में बि शामिलु आहियूं। पर इहो मक़सदु हरगिज़ बि न आहे त अवां पंहिंजी मुश्किलातुनि जो हल कंहिं ॿिए इदारे खे ख़तमु करे या ॿिए इदारे लाइ मुश्किलातूं वधाए जेको आहे सो उन में ॻोल्हियो, त इहो यकीनन हिकिड़ो गैर फितरी अमल आहे। डिप्टी कमिश्नर दादू खे इन मामले ते क़दम खणणु खपे, एसएसपी दादू खे बि इन मामले ते क़दम खणणु खपे। इहे सभु शयूं जेसिताईं अवी पाण न ॾिसंदो, त मां नथो सम्झां त इहे सभु जेके शयूं आहिनि को बहितर थी सघनि थियूं, छो त हेड मास्तर या लोकल जेके बि समाजी वर्कर या ॿिए कंहिंजे चवण ते इहे सभु शयूं मुमकिन आहिनि। इंतिज़ामिया ई इन में जेको आहे सो बहितर किरदारु अदा करे सघे थी ऐं उमेदु कयां थो त डिप्टी कमिश्नर दादू इन मामले ते
बिल्कुलु गौर कंदो ऐं इन ते जेको आहे सो अहकामात जारी कंदो। पाकिस्तान ज़िंदाबाद।